अॼोके वीडियो में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जे ज़िंदगीअ जो हिकु बहितरीनु वाक़ियो जेको ॿुधी तमामु घणो तव्हांखे पसंदि बि ईंदो ऐं तमामु बहितरीनु वाक़ियो आहे जेको मां मुख़्तलिफ़ वीडियोज़ में ॿुधाए चुको आहियां ऐं उन वीडियो में तमामु घणी तव्हां सपोर्ट ऐं प्यार बि कयो आहे ऐं हिन वीडियो में बि उमेदु आहे त तव्हां तमामु घणो भरपूर साथ ॾींदव ऐं हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर बि पंहिंजे दोस्तनि सां लाज़मी कजो। दोस्तो जलाल चांडे जे ज़िंदगीअ जो हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायूं था त जलाल चांडे जे ॻोठ में हर साल मेलो लॻंदो हुयो ऐं हिकिड़े साल हिन में मेले में जलाल चांडे खे बि घुरायो वियो जंहिंमें पंजाब जा जेके माण्हू हुया उहे बि आयल हुया ऐं सिंध बलूचिस्तान जा माण्हू जेके मुक़ाबले वारा हुया उहे बि पंहिंजा बहितरीनु घोड़ा काहे आया ऐं हिन मुक़ाबले में मल्हनि जो मुक़ाबलो बि हुयो। जलाल चांडियो ॾिसणु आयो हुयो ऐं मुंहिंजे पठे पासे वीडियो तव्हां ॾिसो पिया ऐं उन खां अलावा इन ई मेले में घोड़नि जी रेस बि थी हुई जंहिंमें कहिड़े फ़नकार ऐं कहिड़े जेको आहे सो मुक़ाबले वारे खटियो हुयो इहा बि हिन वीडियो में तव्हां सां तफ़सीली ॻाल्हि कंदासीं। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जा शौक़ु पंहिंजा निराला हुया ऐं जलाल चांडे वटि घोड़ा बि बहितरीनु क़िस्म जा हुया ऐं ईअं बि चइजे थो इन घोड़नि जे लाइ सऊदीअ जे शेख बि डिमांड कई जलाल चांडे खां त इहे घोड़ा मूंखे ॾे तोहफ़नि तौर, लेकिन जलाल चांडे घोड़े ॾियण खां इनकार करे छॾियो हुयो छाजे करे जो जलाल चांडे जो घोड़ो पंहिंजो धारियलु हुयो ऐं बहितरीनु मुक़ाबले वारो घोड़ो हुयो। पोइ जॾहिं उन मेले में जलाल चांडे ॾे नियापो मोकिलियो वियो त जलाल चांडियो हूअं हर साल पंहिंजे सुवार ॿिए खे मोकिलींदो आहे उन घोड़े सां गॾु, लेकिन हिन साल जॾहिं जलाल चांडे खे ख़बर पई त ॿाहिरियां पंजाब जा बलूचिस्तान जा मुक़ाबले जा घोड़ा हिते आयल आहिनि त पोइ जलाल चांडे चयो त हाणे मां पाण वेंदुसि हिन घोड़े सां ऐं मां पाण वञी ॾिसंदुसि त कहिड़ा शहज़ोर आयल आहिनि असांजे सिंध में ऐं हिन मेले में जेके मां ॾिसंदुसि त कहिड़ा कहिड़ा घोड़ा आयल आहिनि। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां जलाल चांडियो जॾहिं पंहिंजे बोस्कीअ जो पटको हणी ऐं पंहिंजे घोड़े ते सुवार थी जॾहिं पिंडाल ते पुॻो त माण्हुनि जे पारां ताड़ियुनि जो भरपूर इस्तक़बाल कयो वियो जलाल चांडे जो ऐं जलाल चांडियो जॾहिं लही करे उते बीठो त उते वरी इहो सिस्टम हुयो त बाबा घोड़नि खे छॾियो ऐं फिलाणे हेतिरे दाइरे जे अंदरि में जेको बि घटि टाइम में फिरी ईंदो उन खे उन में इनाम ॾिनो वेंदो। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां जॾहिं जलाल चांडियो उते वञी पुॻो त जलाल चांडे चयो त बाबा सभिनि घोड़ा वारा जेके बि आयो तव्हां सभु खां पहिरीं फिरी अचो, आख़िर में मूंखे तव्हां नंबर ॾिजो। त पोइ अहिड़े तरीक़े सां जॾहिं सभई फिरी आया टेम जे पंहिंजे मुताबिक़ जॾहिं जलाल चांडे खे छॾियो वियो सुवार बि सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो ऐं घोड़ो बि सिंध जो हिकु लाजवाब नस्ल हुयो जे तमामु बहितरीनु अंदाज़े सां उहो मुक़ाबिलो खटियो ऐं जलाल चांडे खे बहितरीनु तरीक़े सां उहो मुक़ाबिलो खटाए ऐं सॼे सिंध बल्कि पूरे पाकिस्तान में सुरखुरू कयो वियो। जलाल चांडे खे उहो मुक़ाबिलो खटण खां पोइ जेके बि पिंडाल में माण्हू वेठा हुया जलाल चांडे खे चंबड़ी विया ऐं जलाल चांडे खे पंहिंजे कुल्हे ते खणी सॼो पिंडाल घुमायूं ऐं जलाल चांडे खे गुलनि जा हार ऐं पैसनि जा हार विझी करे ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां जलाल चांडे जो इस्तक़बाल कयो वियो। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।